अवाम के ॿुधाईंदा हलूं तो जीअं हिते सियासी निज़ाम बोतारनि जो हली रहियो आहे उन ई निज़ाम जा शिकार थियल हाणे सभिनी माण्हुनि खां विया त हाणे वकील साहिबान ते अची बीठा आहिनि। वकील साहिबान मां जॾहिं त असांजो ग़ुलाम मुर्तज़ा सजाद मेमण साहिबु जॾहिं 23 तारीख़ 2023 ते आख़िरी तारीख़ ते तक़रीबन शाम जो 4:20 ते पंहिंजो नॉमिनेशन फॉर्म पंहिंजे वकीलनि सां गॾु जमा कराइण वियो त उते NA-221 वारे जेको रिटर्निंग ऑफिसर साहिबु आहे उन असांजो फॉर्म बाक़ाइदा वरितो ऐं टाइम 4:30 खां पहिरीं असीं जेॾी महिल रिटर्निंग ऑफिसर 66 वारे तक वारे वटि वियासीं जंहिंजो नालो निसार अली शाह आहे। उन असांजो फॉर्म वठण खां साफ़ इनकार करे छॾियो, असांजो टाइम ज़ाया कई। जेॾी महिल टाइम 4:30 थी वियो त ओॾी महिल असांखे चई बाबा तव्हांजो फॉर्म कोन वठंदासीं, टाइम ख़तमु थी वियो आहे। जिते असां हुनखे चयो बाबा असीं टाइम खां पहिरीं पहुता आहियूं, असांजो टाइम तव्हां विञायो आहे ऐं हाणे महिरबानी करे असांजो फॉर्म वठो। असांजी जेका अटेंडेंस आहे उहा त 4:30 खां पहिरीं जी आहे। असांजो टाइम तव्हां हिते असां सां ॻाल्हाइण में ज़ाया कयो आहे, जिते असांखे हुन सख़्ती सां मना करे ऐं असां सां ग़लति लफ़्ज़ पिणु ॻाल्हाया अथसि, जिन्हनि ग़लति बद इख़लाक़ी तरीक़े सां पेश अचणु, वकील साहिबान जी इज़त न करणु ऐं जेको आहे सो असांखां असांजो आइनी हक़ असांजा नॉमिनेशन फॉर्म्स न वठणु, असांजो आइनी हक़ असांखां खसण जे लाइ असां जेको आहे सो टनोत खान जी डिस्ट्रिक्ट कोर्ट सां रुजू कयो आहे, जंहिंजी पेशी अॼु हुई, जंहिंमें बि रिटर्निंग ऑफिसर PS 66 न आयो। असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसर राजा निसार मेमण आयो, जेके 3-4 नामालूम माण्हू उन्हनि जी ऑफिस में हुते मौजूदु आहे, उन्हनि मां बि केरु न आयो। डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर बि केरु कान आयो, जंहिंजी वजह सां कोर्ट सगुरी जेको आहे सो उन्हनि खे सूमर जी तारीख़ ॾेई ऐं उन में जेको आहे सो उन्हनि खे बाउंड ऑन कयो आहे, डायरेक्शन क्लियर ॾिनी आहे त टाइम ते ऐं सूमर जे ॾींहुं 1 तारीख़ ते कोर्ट सगोरी ॾांहुं पुॼिजो, जंहिंमें इनशाला असां जेको आहे सो फ़तेह हासिल कंदासीं ऐं इहो जेको सरदारी भोतारनि जो निज़ाम आहे इनखे ख़तमु कंदासीं इनशाला। सुभाणे सुबुह जो असीं कराची हाई कोर्ट पुॼी, जेको इलेक्शन कमीशन पारां जेको आहे सो कोर्ट मुक़ररु कई वई आहे उते पुॼी, उते पंहिंजी CP दाख़िल करी पिया, जंहिंजी तयारी मुकमल आहे। इनशाला सुभाणे सुबुह जो उते बि असीं दाख़िल करे हिननि खे नोटिस कराईंदासीं ऐं पंहिंजा फॉर्म बहाल कराईंदासीं इनशाला।